लाड़काने खां जावेद पीरज़ादो जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़काने में कूड़नि नोटनि जो कारोबार उरूज ते पहुतल गैंग सरगर्म दुकानदार खे ठगण लॻा। अक्सर रेशम गली, शाही बाज़ार, जेलस बाज़ार, पाकिस्तानी चौक, बंदर रोड समेत मसरूफ़ रश वारनि कारोबारी मरकज़नि में जाली नोट हलन था। पुलिस कार्रवाई में 4,91,000 रुपयनि जा कूड़ा नोट हथ करे जवाबदार शफ़क़त अब्बास मीरानी खे गिरफ़्तार करे वरितो। जांच लाइ अणॼातल हंध ॾांहुं मुंतक़िल। अञा बि केतिरा ई माण्हू हिन कारोबार में मुलविस हूंदा, तंहिं करे शहरियुनि खे रक़म जी ॾे वठि ध्यान सां करणु घुर्जे। जॾहिं त जाली नोटनि वारे कारोबार में हुन सां वॾी गैंग शामिल हूंदी, उन खे गिरफ़्तार कयो वञे। हिन गैंग लाड़काने समेत ॿियनि शहरनि ॾांहुं वञी करे उहो कारोबार कंदा हूंदा। ख़दशा आहिनि त हिन वटि जाली नोट ठाहिण जी मशीन हितां मतां हुजे ऐं पुलिस जारी करे रही आहे। इन सिलसिले में DSP हैदरी पारस बखराणी जो चवणु आहे त नकली नोटनि जो कारोबार में मुलविस समूरी गैंग खे ट्रेस आउट करे गिरफ़्तार कयो वेंदो। हिकु जवाबदार खे जाली करेंसी समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक जांच हलंदड़ आहे।